नाज़िम मांझन जे बेहतरीन उस्ताद अबू बकर मेमन जी याद में एवार्ड तकरीब मुनक़िद कई वई, जॾहिं त एवार्ड तकरीब खां पोइ शाहवेज़ आर्ट सर्किल तरफ़ां नापा जे सरकार सां स्टेज नाटक भरम पेश कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। सिंध जा सान्यावंत माण्हू चवनि था त इंसान ख़त्म थी वेंदो आहे पर किरदार हमेशह ज़िंदा रहे थो ऐं उस्ताद ई आहे जेको समाज खे शऊरी किरदार ॾींदो रहियो आहे। किरदार इंसानी सूरत में जनम वठंदो आहे जेको इंसान जे ख़त्म थियण खां पोइ बि जीअंदो रहे थो। अहिड़नि किरदारनि मां अबू बकर मेमन पिणु हिकु हो जेको पेशे सां त हिकु उस्ताद हो। हू असां खां 20 खां 25 साल अॻु जिस्मानी तौर जुदा थी वियो आहे, पर अबू बकर मेमन पंहिंजी ज़िंदगीअ में समाज लाइ पंहिंजी महिनत ऐं ईमानदारीअ सां वॾो किरदार थी रहियो। उस्ताद अबू बकर मेमन जी यादि में मांझन जे गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल में मुख़्तसिर एवार्ड तकरीब मुनक़िद कई वई ऐं उहे एवार्ड मांझन जे बहितरीन उस्तादनि ऐं ज़िले में पोज़ीशनूं खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे ॾिना विया। मौक़े ते एवार्ड तकरीब में शिरकत कंदड़ महिमाननि उस्ताद अबू बकर मेमन जी ज़िंदगीअ ते रोशनी विझंदे चयो त अॼु हिन इलाइक़े जा सभई शागिर्द हिन इदारे मां तइलीम कराए रहिया आहिनि। सो साईं अबू बकर खे सुर्ख़ सलाम। हुन पंहिंजी जेका ज़िंदगी गुज़ारी उहो तइलीम दोस्तीअ में ऐं इल्म जे बाद बि रहमान रहीम। अॼु असां मांझन शहर में मौजूदु आहियूं। साईं अबू बकर मेमन साहब जेको आहे असांजो हिन मांझन शहर जे हवाले सां हिकिड़ो किरदार रहियो आहे। तइलीम जे हवाले सां हिकिड़ो उस्ताद मिसाली उस्ताद हुयो। हुनजी ख़िदमत असांजी हुन सां मुलाक़ात त न रही आहे, पर जेके दोस्त आहिनि उन्हनि खां ॿुधूं था त हुनजो हिकिड़ो अहम किरदार रहियो आहे। हिन जे हाई स्कूल जे अंदरि बीठा आहियूं, उते बुनियाद रखण वारनि उस्तादनि में हुनजो शुमार थिए थो। अबू का सॼी जेका बि सर्विस हुई किथां बदिली कोन कयो। माजन दफ़ा करे माजन सां हाई स्कूल बि करायो, वधायो बि। सभु जेके अॼु छोकिरा उस्ताद जेके घणो करे अबू बकर जा शागिर्द। एवार्ड तकरीब खां पोइ शाहवेज़ आर्ट सर्किल तरफ़ां नापा जे तावन सां इस्लाही स्टेज नाटक भरम पेश कयो वियो। स्टेज नाटक में मुख्य किरदार अदा कंदड़ स्टेज जी बहितरीन अदाकारा आशा महक पंहिंजी बहितरीन अदाकारीअ जा जौहर ॾेखारिया, जॾहिं त सन ऐं मांझन जे अदाकारनि पिणु पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो। स्टेज नाटक भरम जी कहानी हलंदड़ दौर समाज में रिश्तनि नातनि दोस्तनि जी दोस्ती ऐं मान मर्तबे जो भरम रखण ते ॿधल हुई, जेका स्टेज नाटक ॾिसण आयल माण्हुनि जे वॾे अंग खे तमामु घणी पसंद आई ऐं माण्हू खूब लुत्फ अंदोज़ थिया। उन मौके ते स्टेज नाटक में हिस्सो वठंदड़ अदाकारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़त खाते वारा सार संभाल रखनि पिया फनकारनि जी ऐं मां तमामु घणी थोराइती आहियां। सकाफ़त खाते वारनि जी पूरी सिंध में कमु पियो हले, नापा जो बि हले पियो। नापा बि तक़रीबन नंढा नंढा ॻोठ आहिनि जिते काफ़ी सालनि खां कमु माना घटि कमु थींदो, उते बि हाणे कमु थी रहियो आहे। मां थोराइतो आहियां सिंध सकाफ़त खाते वारनि जो ऐं नापा वारनि जो असांजे ॿाहिरां में सुठा प्रोग्राम कराए ऐं इन्हनि फनकारनि खे मौक़ो फराहम कयो वियो। ऐं पहिरीं कुझु टाइम हो जेको असां फनकार ॿाहिरि जा जेके हुआसीं पुठिते पियल हुआसीं, स्टेज सफ़ा ख़तम थी चुकी हुई, पर हाणे नापा वारनि हुननि खे नई सी ॼाण शुरू करे ॾिनो आहे ऐं उमेद आहे त सदाईं प्रोग्राम कंदा रहंदा ऐं फनकारनि खे फ़ाइदो ॾींदा रहंदा। हीअ अल्लाह तबारक व तआला हर कंहिं में हिकिड़ी सलाहियत ॾिनियूं आहिनि ऐं नाटक जेको थिए थो हिन तरह जा जेके प्रोग्राम थियनि था नाटक थियनि था उहे हिकिड़ा इस्लाही नाटक हूंदा आहिनि ऐं उहे मुआशरे खे को न को सुठो पैगाम ॾींदा आहिनि। इन करे जेका सोशल मीडिया अची वई आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया अची वई, जंहिंमें इलेक्ट्रॉनिक मीडिया जेके ॿ टे चैनल 4-5 चैनल 6 चैनल अची विया त पोइ जेका स्टेज हुई उहा उनखे ड्रॉप थी वई ऐं बाक़ी इन करे जो सभु उन पासे उसरिया ही पासो रहिजी वियो। पर कल्चरल डिपार्टमेंट जेको कमु कयो आहे उन में इहो आहे त हाणे साह पइजी वियो आहे, हाणे कमु थिए पियो। नापा स्टेज जी दुनिया खे जियारनि जे लाइ पाण पतोड़े रही आहे, जंहिंसां स्टेज जे अदाकारनि में ख़ुशी जी लहर पकिड़ियल आहे। स्टेज जे अदाकारनि खे नापा मां उमीद आहे त नापा सिंध जे हर शहर ॻोठ में स्टेज नाटक करे ख़त्म थियल स्टेज जी दुनिया खे ॿीहर ज़िंदगी ॾींदी। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध जे आ माण्हू पंहिंजे अंदर जे लालच दफ़न करे समाज लाइ हिकु बहितरीन किरदार बणजनि त जीअं उन्हनि खे सिंध सदियनि ताईं यादि रखी सघे। सागर सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ सन।